नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त भाॼी वारो भाॼी खपाईंदो आहे, पर अली सन जी भाॼी खपाइण जो अंदाज़ सभ खां न्यारो आहे। ग्राहकनि खे इन अंदाज़ सां सॾींदो आहे जो हू खिली खिली ईंदो आहे ऐं पंहिंजे घर जे लाइ भाॼी ख़रीद कंदो आहे। अली सन जे इन अंदाज़ खे ॾिसी खिपरो जे शहरनि समेत ॿिनि इलाइक़नि जा माण्हू बि पसंदि कंदा आहिनि, जॾहिं त अली सन ख़ुशि मिज़ाजी जे करे हर को माण्हू उन खे पसंदि बि कंदो आहे। गुरबत सबबि भाॼी खपाए पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदड़ अली सन जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु आहे त 25 साल ॾाढी उमिरि थी आहे, ग़रीब आहियूं, ग़रीबत लॻी वई आहे, सफ़ा कमाइण माण्हू न आहिनि, महांगाई दौर लॻो पियो आहे। असां आवाज़ ॾींदा आहियूं त ग्राहक चाहींदो बि आहे असांखे, ॿिया आवाज़ न ॾींदा। डॉक्टर असांखे मूंखे मने बि कई आहे, मां ग़रीब आहियां, ग़रीब बि आसाद कोन कंदा आहिनि। असां चाहियो आहे माण्हुनि खे रश ते ग़रीब आवाम अचे खणी वठी वञे, ॿियो केरु आवाज़ ॾींदो कोन्हे। मूंखे डॉक्टर मने कई आहे, माण्हू ॾिसण ईंदा आहिनि, माण्हू कोन खणबा आहिनि। त ग़रीब आहे, रोज़ी पियो करे, हिन करे माण्हू वधीक ईंदो आहे, आवाज़ ॾींदा आहियूं वधीक माण्हू ईंदो आहे। ग़रीबत लॻी पई आहे, महांगाई दौर आहे। ऐसे में असां शादीशुदा ॾिसंदा आहिनि कि माण्हू अहिड़ो ठग त कोन आहे, सुठो नमूनो हलाए पियो वीचारो, पंहिंजे हिसाब सां रोज़गार करे पियो सही नमूने। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।